सिंध जे हवाले सां बैकडोर सियासत कई वेंदी आहे। सिंध असेंबली में 21 फेबरवरी ते अहम ठारा मंज़ूर थियो। सिंध असांजो अणटुटो हिस्सो आहे। सिंध के टोड़ण जूं ॻाल्हियूं कंदड़ जमहूरियत जा दुश्मन आहिनि। सेनेटर शहरी रहमान जो सेनेट इजलास के खिताब। शहरी रहमान चयो त सिंध टोड़ण जूं ॻाल्हियूं कई वयूं त मज़ाहिमत कंदासीं। सिंध के तकरारी बणाइण आईन ऐं जमहूरियत जो उबतड़ आहे। ज़मीर घुमरो चयो त नस्ली सियासत क़बूल न आहे। सभिनी के क़ौमी धारे में अचणो पवंदो। सिंध खिलाफ़ का बि साज़िश कामयाब थियण न ॾींदासीं। सिंध जे विरहाङे जी सिंध असेंबली कॾहिं बि को ठराव मंज़ूर न कंदी। एमक्यूएम जे सेनेटर खालदाद अतीब चयो त असां सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि नाहे कई, इंतिज़ामी यूनिट ठाहिण जी ॻाल्हि कई आहे। इंतिज़ामी यूनिट पाकिस्तान जे शहरनि जो हक़ आहे। पीपुल्स पार्टी कामरान तिसूरी जी इस्तीफ़ा जो मुतालबो कयो त असां सदर समेत पंजाब ऐं केपी जे गवर्नर जी इस्तीफ़ा जो मुतालबो कंदासीं। सिविलियन ऐं अस्करी क़यादत खां मुतालबो करियूं था त कराची खे पीपी खां बाज़ियाब कराए वञे। एमक्यूएम अॻवान फारूक सत्तार जी प्रेस कॉन्फ्रेंस। फारूक सत्तार चयो त पीपुल्स पार्टी खे पंजाब में सूबा खपनि पर सिंध में न। पीपुल्स पार्टी खे सिंध जी पार्टी तौरु रजिस्टर्ड कराइणु घुरिजे। पीपुल्स पार्टी कराची दुश्मन आहे। सिंध जा सपूत ऐं सिंध अमड़ रुगो टोपी ड्रामो आहे। हक़ीक़त में अरबे रुपया पॿाइण जो मनसूबो आहे। कराची के सिंध खां धार करण जी का बि ॻाल्हि तारीख़ी तौरु ग़लति ऐं मौजूदा आइनी निज़ाम तहत मज़मत जोगी आहे। कंहिं बि सूबे जी हद में फेरफार लाइ लाॻापियल सूबाई असेंबली मेंबर जे ॿभाङे जी अक्सरियत लाज़मी आहे। अॻूणे सेनेट चेयरमैन रज़ा रब्बानी जो बयान। रज़ा रब्बानी पंहिंजे बयान में चयो त इंतिज़ामी बुनियादनि ते सूबनि जी जोड़जक हिकु तारीख़ी ग़लती हूंदी। नवां सूबा वफ़ाक़ लाइ तबाह कंदड़ नतीजनि जो सबबु बणिजंदा। सियासी पोलराइज़ेशन में वाह थींदी। माशी ऐं इंतिज़ामी महरूमनि जे अहसास में वाह थी वेंदी। मौजूदा अंदरूनी सियासी विछोटी खे नज़र में रखंदे वफ़ाक़ शदीद दॿाउ जो शिकार थी वेंदो। सूबो या शहर वफ़ाक़ी हुकूमत करण न पर कराची जे मसइलनि जो हल हिकु बाख्तियार लोकल गवर्नमेंट आहे। असांजी पॉलिसी वाज़े आहे। जमायत इस्लामी कराची जे अमीर मुनम ज़फ़र जी प्रेस कॉन्फ्रेंस। मुनम ज़फ़र चयो त एमक्यूएम जी हालत उहा आहे त जेके सुठी क़ीमत ॾींदा उनजी हूंदी। एमक्यूएम फारम 47 ते मढ़ियो वियो आहे। इलेक्शन में हिकु पोलिंग बि न खटे सघी हुई। 40 सालनि खां एमक्यूएम इक़्तिदार में रही आहे। हाणे ग्रुप्स में विरायल आहे। ॻाल्हाइण फज़ूल आहे। हिकु शख़्स ज़िद ते बीठो हुजे ऐं का ॻाल्हि मञण लाइ तयारु न हुजे त छा करियूं? रवैयो त ॾिसो, पार्लियामेंट हाउस तरफ़ वधण जी कोशिशि कई वई। इंतिज़ामिया सूरताल खे नज़र में रखंदे क़दम खयां। वज़ीर आज़म जे सलाहकार राणा सनाउल्लाह जो सेनेट इजलास में ख़िताब। राणा सनाउल्लाह चयो त पीटीआई बानी जो मामिलो अदालत में आहे। पीटीआई पाण सुप्रीम कोर्ट सां राब्तो कयो आहे। पीटीआई बानी जे हक़ जो मसइलो हो। असां पार्लियामेंटेरियंस पार्लियामेंट ॿाहिरां एहतिजाज जो फ़ैसिलो कयो। ॿाहिरि निकितासीं त गेट खे ताला लॻाए विया। छा उहा पार्लियामेंट जी तोहिन न आहे? अलामा नासिर अब्बास जो सेनेट इजलास खे ख़िताब। अलामा नासिर अब्बास चयो त पार्लियामेंट जे दरवाज़नि खे ताला लॻाइण बुनियादी हक़ जी भञकड़ी आहे। असांजो मुतालबो हो त बानी जो इलाज वारसनि जी मर्ज़ी मूजिबि कराए वञे। बानी खे अस्पताल मुंतक़िल कयो वञे हा त कुझु न थिए हा। दरख़्वास्त आहे त बेतमादी ऐं विछोटियूं ख़तमु कयूं वञनि। सुप्रीम कोर्ट जे ॿाहिरियां अपोज़िशन जो एहतिजाज। पीटीआई बानी जा केस ॿुधण लाइ मुक़ररु करणु। वारसनि सां मुलाक़ात ऐं ज़ाती डॉक्टर्स खां मुआइनो कराइण जो मुतालबो। एहतिजाज में अलामा नासिर अब्बास, सलमान अकरम, आमिर डोगर, शफ़ी जान ऐं ॿियनि असेंबली मेंबर्स जी शिरकत। सलमान अकरम राजा चयो आहे त बानी जो इलाज तॾहिं मुमकिन आहे जॾहिं केस अलशफ़ा अस्पताल मुंतक़िल कयो वेंदो। हाणे रुगो अखि जो मामिलो न आहे, ब्लड प्रेशर या कंहिं ॿी शइ जो मामिलो आहे त मुकमिल जांच कई वञे। 27वीं तरमीम खां अॻु कानून ऐं आइन जी तशरीह जो अख़्तियार सुप्रीम कोर्ट जो हो। नई तरमीम बाद आइन ऐं कानून जी तशरीह जो अख़्तियार आइनी अदालत जो आहे। जस्टिस आमिर फारूक लिखत में फ़ैसिलो जारी करे छॾियो। फ़ैसिले में चयो वियो आहे त आइनी अदालत कानून साज़ी जे आइनी हैसियत जो जाइज़ो वठी सघे थी। आइन वफ़ाक़ी आइनी अदालत खे तशरीह जे कंहिं बि केस जो रिकॉर्ड घुराइण जो अख़्तियार आहे। 27वीं तरमीम बाद सुप्रीम कोर्ट जी तशरीह ऐं कानून साज़ी जे जाइज़े जो अख़्तियार ख़तमु थी वियो। जस्टिस आमिर फारूक अदालती अख़्तियारनि जो फ़ैसिलो सेल टैक्स जे केस में लिखियो। बलोचिस्तान जे इलाइक़े पछिन में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन। आपघाती बमबार समेत पितनाल ख़ौरज जा 5 दहशतगर्द दोज़ख बेड़ा। ISPR मूजिबि ख़ारजी केतिरनि ई दहशतगर्द कार्रवाइनि में मुलसो आहे। हथियार ऐं बारूदी मवादत। ISPR जो चवणु आहे त सॼे मुल्क मां दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ क़दम खयां पिया वञनि। वज़ीर आज़म सिक्योरिटी फोर्सिस खे बेटा पेश कंदे चयो आहे त क़ौम दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पाक फ़ौज सां गॾु बीठी आहे। मुल्क मां हर क़िस्म जी दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहियूं। ईरानी सदर मसूद पुज़िशकियान चयो आहे त अमरीका सां ॻाल्हियुनि जा हौसलो ॾींदड़ इशारा मिलिया आहिनि। ईरान खे तंहिं अमुन इस्तेहकाम लाइ पुरज़म आहे। हाणोकिन ॻाल्हियुनि में अमली तजवीज़ुनि जी ॾे वरिती आहे। अमरीकी क़दमनि ते कड़ी नज़र आहे ऐं कंहिं बि इम्कानी सूरताल जे लाइ तयारियूं मुकमिल आहिनि।
ऐं T20 वर्ल्ड कप जे सुपर 8 मरहले जा दिलचस्प मुक़ाबला जारी। अॼु वेस्ट इंडीज़ ऐं ज़िम्बाब्वे विच में मुक़ाबलो थींदो। मैच शाम 6:30 वॻे शुरू थींदी। सुभाणे पाकिस्तान ऐं इंग्लैंड विच में मुक़ाबलो थींदो।